जिए लतीफ़, जिए शाह सचल सामेज बोली। नओं न्यापो प्रोग्राम सां मां बीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु कार्तिक पूर्णिमा आहे। गुरु नानक जो जनम अॼोके ॾिहाड़े थियो। गुरु नानक जयंती जूं अव्हां सभिनीनि खे वाधायूं हुजनि। वठी नाम एको ऐं सतनाम जो, वठी नाम एको ऐं सतनाम जो, कयो मेल रहमान ऐं राम जो, कयो मेल रहमान ऐं राम जो, मिटियो भेद हिंदकार ऐं इस्लाम जो, सदन ऊचो उपदेश थियो आम, सदन ऊचो उपदेश थियो आम। गुरु नानक जो उपदेश अॼु दुनिया जे कुंड कुर्छ में प्रेम भाईचारे सेवा भावना वारो जेके श्रद्धालु आहिनि से मल्हाए रहिया आहिनि, लंगर लॻाए रहिया आहिनि। नानकाना साहिब में अमृतसर जे गोल्डन टेम्पल में हर हंधि जेको आहे सो गुरु नानक जयंती श्रद्धा ऐं प्रेम सां मल्हाई पई वञे। कुझु साल पहिरीं मुंहिंजो लेह लद्दाख सिंधु दर्शन प्रोग्राम जे सिलसिले में उते वञणु पियो ऐं उते लेह में पत्थर साहिब गुरुद्वारा आहे, उन जो दर्शन करण जो मौक़ो मिलियो। लेह में गुरुद्वारे में वञी करे लंगर बि खाधो ऐं गुरु ग्रंथ साहिब जे अॻियां मथो टेके करे आशीर्वाद बि वरिते। त सचपच ईअं एॾो मां इहो चवंदसि पाण खे धन्य महसूसु करणु लॻसि, ख़ुशकिस्मत हुअसि त उते वञी करे मूं हुन गुरुद्वारे जो दर्शन कयो। अॼु जे हिन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाइण खां पहिरीं गुज़िरियल प्रोग्रामनि जे बारे में असांजे जिन सॼणनि पंहिंजा राया मोकिलिया, हिंद ऐं सिंध जे सिंधियत प्रेमियुनि जेके प्रोग्राम पसंदि कया उन जो ज़रूरु ज़िक्र करणु चाहींदसि। हिकिड़ो सुर संगीत जो सरताज भगत कंवरराम, उन ते जेको ख़ासि प्रोग्राम पेश कयोसीं ऐं इन खां अलावा नशरात ते आधारित यादगिरियुनि जो प्रोग्राम गुल वखार, उन्हनि ॿिन्हिनि प्रोग्रामनि खे असांजे हिंद ऐं सिंध जे केतिरनि सॼणनि पसंदि कयो आहे ऐं असां वटि पैगाम उन्हनि मोकिलिया आहिनि। दिलि जी गहराइयुनि सां अव्हांजा थोरा, अव्हांजो साथ ऐं सहकार असांजी हिमत अफ़ज़ाई कनि था ऐं प्रोग्राम तरतीब ॾियण में असांखे सहूलियत थिए थी। अॼु कार्तिक पूर्णिमा गुरु नानक जयंती जे शुभ मौक़े ते मां इहो ई अर्ज़ु कंदसि त असां जेका सिंधी ॿोली अदब इल्मु अदब जी ऐं सिंधियत जी शेवा करे रहिया आहियूं, तहज़ीब ऐं तमदुन जी, उन में सिंधियत प्रेमी जेके आहिनि से इन सेवा कार्य में साथ ॾियनि। अव्हां चैनल सां नओं न्यापो सां जुड़ो, सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजनि रायनि सां असांखे वाक़ुफ़ु कयो त जीअं असां प्रोग्राम अव्हां जे पसंदि मुताबिक़ तरतीब ॾेई सघूं। ऐं थोराइता आहियूं उन्हनि सॼणनि जा जिन जेको आहे प्रोग्रामनि खे पसंदि कयो ऐं चैनल सां असांजे जुड़िया आहिनि। ऐं हींअर गुरु नानक जयंती जे ख़ासि मौक़े ते अव्हां जे ख़िदमत में प्रोग्राम पेश कंदासीं। इन खां पहिरीं अव्हांखे हिकु दफ़ो वरी गुरु नानक जयंती जूं वाधायूं हुजनि ऐं अव्हांखे हिन सुहिणे प्रोग्राम में गुरु नानक जयंती जे कार्तिक पूर्णिमा जे मौक़े ते जेको करे रहिया आहियूं उन में हम सफ़र बढ़ाए रहिया आहियूं। अजब नानकाना संदो शान मान, गुरु देव जिन जो जन्म आस्थान, पवित्र न तीर्थ संदस को समान, रही याद जैसी ही कायम जहान आ। सभिनीनि सॼणनि खे प्रकाश उत्सव जो नओं न्यापो तरफ़ां ऐं मूं तरफ़ां गुरुपुर्ब गुरु नानक जे जनम ॾींहं जो वाधायूं हुजनि। एको अंकार, अॼु गुरु नानक जे अमन भाईचारे ऐं प्रेम जे पैगाम जी सख़्त ज़रूरत आहे। कार्तिक पूर्णिमा ते पंजाब जे ज़िले शेखुपुरा जी तलवंडीअ में गुरु नानक जो जनम कालूचंद पटवारी जे घर में थियो। माता जो नालो तृप्ता हो। लाहौर खां 35 मीलनि जे फ़ासिले ते तलवंडी आहे। गुरु नानक जे
जनम करे इहो आस्थान नानकाना साहब तौरु मशहूरु आहे। 7 सालनि जी उमिरि में संदसि पिता बालिक खे पढ़ण लाइ मोकिलियो, पर बालिक ॿियनि ॿारनि खां अलॻि थलॻि एकांत में वेही भॼन कंदो हो। 9 सालनि जी उमिरि में जॾहिं पंडित बालिक खे जणियो पहिरायो त बालिक चयो, इहो धाॻो छो था पहिरायो, इन धाॻे सां कुझु कोन थींदो, सचो धाॻो परमात्मा जो आहे जेको कॾहिं न टुटंदो। जॾहिं संस्कृत पढ़ण लाइ पंडित वटि मोकिलियो वियो त खेसि ओम पढ़ाए वियो त बालिक गुरु जी खां मतिलबु पुछियो। इन ते खेसि पंडित चयो, तूं ॿार आहीं। बालिक वराणियो, ओम नालो ईश्वर जो आहे। 11 सालनि जी जमार में जॾहिं मौलवीअ वटि फारसी सिखण विया त नानक अलफ़ पढ़ंदे ई चयो, अलफ़ अल्लाह आहे। हिकु भेरे संदसि पिता 20 रुपया ॾिना, वञी लाहौर मां खरो सौदो करे अचु। हुन ग़रीबनि खे मानी खाराए छॾी ऐं पिता खे अची चई, मूं सचो सौदो कयो आहे। दादा लक्ष्मण चेलाराम ऐं संदसि सॼो कुटुंब गुरबाणी जे अमृत भॼन कीर्तन ज़रिए प्रेमियुनि ताईं जेको आहे गुरू जो पैगाम पहुचाए रहिया आहिनि। दादा जी न्याणी जयश्री ऐं दादा जी आवाज़ में कुझु भॼन अॼु जे प्रोग्राम में अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं। इन खां पहिरीं सुल्तान बाहूअ जी वाणी अव्हां जे अॻियां पेश करणु चाहींदसि। जीत जीत के उमिरि गुज़ारिए हुण तो हार फ़क़ीरा, जीत जीत के उमिरि गुज़ारिए हुण तो हार फ़क़ीरा, जीते दा मुल 4 कोलिया, हारे दा मुल हीरा, हीरा लहंदे लख करोड़े, कोलियां दा मुल कसीरा, आखे बहू हुण तो हार न मञे, तूं बे मुर्शिद बे पीरा। दया हे गोविंद हे गोपाल हे दयाल लाल, हे गोविंद हे गोपाल हे दयाल लाल। प्राणनाथ अनाथ सखे दीन दर्द निवारा, प्राणनाथ अनाथ सखे दीन दर्द निवारा, हे गोविंद हे गोपाल हे दयाल लाल, हे गोविंद हे गोपाल
नानक जी मन में त परमात्मा जो वास हो। संदसि पिता ॻाइणी मर्दाने वटि खेसि मोकिलियो। इहो बि नानक जे रंग में रंगिजी वियो। गुरु नानक खे सुल्तानपुर में ज्ञान हासिल थियो। ईश्वर वटां गुरु नानक खे सतनाम श्री वाहेगुरु जो मंत्र मिलियो। हिंदू मुस्लमान हिकु ईश्वर जी औलाद आहिनि। भाई बाले मर्दाने सां मिली उपदेश ॾियण लॻा। सैदपुर में पहिरियों शिष्य उन्हनि ॾखण खे बढ़ायो। इन तरह सिख मत जो पहिरियों पड़ाव इते क़ाइमु थियो। इन दौर में बाबर हिंदुस्तान ते हमिलो कयो। सैदपुर में गुरु नानक खे गिरफ़्तार कयो वियो। जेल में चकी पीअण लाइ ॾिनी वई। चकी पंहिंजो पाण हली रही हुई। इहो लकाउ ॾिसी सिपाहियुनि बाबर खे ॿुधायो। बाबर माफ़ी वठी गुरु नानक खे रिहा कयो। मकी शरीफ़ में जॾहिं सुम्हिया पिया हा त हिकु मौलवी खे कावड़ लॻी त इन तरफ़ पेर न कर। गुरु नानक मौलवी खे चयो, जंहिं तरफ़ ख़ुदा जो घर न हुजे इन तरफ़ में जा पेर कर। मौलवी जंहिं तरफ़ पियो पेर घुमाए उनखे काबो शरीफ़ पे नज़र आयो। इन बाद बगदाद, बुखारे, काबिल विया। वापसि हिंदुस्तान अचण वक़्तु अब्दाल नाले जाइ ते दर्शा। इते यार अली नाले संदसि चेले मर्दाने खे पाणी पीअण न ॾिनो। गुरु नानक चश्मे जो सॼो पाणी छिके वरितो। इते ढंढ जंदी पई। यार अलीअ खे कावड़ लॻी। हुन हज़ारे मणनि जो पत्थर गुरु नानक तरफ़ लुढ़कायो। गुरु जिन पंहिंजे पंजे सां इन खे झले वरितो। अॼु ताईं पत्थर ते पंजे जा निशान मौजूदु आहिनि। तुमरी गत मत तुम्ही जानो, नानक दास सदा कुर्बानी। लेह लद्दाख सिंधु दर्शन यात्रा दौरान लेह लद्दाख में पत्थर साहिब गुरुद्वारे जो दर्शन करण जो मूंखे मौक़ो मिलियो। पत्थर साहिब गुरुद्वारो लेह खां अटकल 25 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे। इते गुरु जिन जॾहिं परमात्मा जो ध्यानु धरे रहिया हा त संदन प्रार्थना भंग करण लाइ हिकु अज्ञानीअ वॾो पत्थर गुरु जिन मथां उछलायो जो मेण भरिजी वियो। गुरु नानक जो वार बि विंगो न थियो। गुरु नानक जी यादि में पत्थर साहिब गुरुद्वारो उते अॾियो वियो आहे। गुरु ग्रंथ में बाबा फरीद, बाबा रबीदास ऐं ॿियनि संतनि जी वाणियुनि खे शामिल कयो आहे। अव्हां सभिनीनि खे कार्तिक पूर्णिमा गुरु नानक जे जनम ॾींहं जूं वाधायूं पेश कंदे मां बीना श्रृंगी नौ न्यापो जे ईंदड़ प्रोग्राम ताईं अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। सदाईं गॾु। कारज दे सवार सतगुर सच सा